जी नाज़रीन, गोसपुर में ताज़ा तरीन ख़बर है जो आवां सां शेयर कयूं पिया। ज़िले कश्मीर कंदकोट में अमन अमान की सूरत हाल में बेहतरी न अची सघी। आवाम बदस्तूर ॾुआरनि के टारगेट से मिल जाण मूजिब गोसपुर शहर के मेन इंडस हाईवे भरिसां तंगवानी लिंक रोड ते बिन मोटरसाइकिलन ते सवार टिन अणजातल हथियारबंदन गोठ अमल लोलोई के रवासी अज़ीम लोलोई खां जो गोसपुर शहर का वापस पंहिंजे गोठ वञी रहियो हो त संस जो पीछो करे खांइसि मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुड़ करण की कोशिश कई। मज़ाहमत ते फौरन पिस्टल जा फायर करे खेसि गोलियूं हयूं, जंहिं सबबि ॻोठाणो सख़्त ज़ख़्मी थी किरी पियो। फौरन वठी संदसि खां हज़ारें रुपया रोक रक़म मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन फुर करे फायरिंग कंदा फ़रार थी विया। इतला मिलण ते गोसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुती फोरू पुलिस के पहुचण खां अॻु ई ऊंदाहे जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए पासे ज़ख़्मी थियल नौजवान के बरपासे जे ॻोठनि खणाए शहर की सरकारी अस्पताल में आंदो, जिते खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई नाज़ुक हालत में सखर अस्पताल मोकिलियो वियो। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ गोसपुर।